साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अज जो सफ़र ही मोहब्बत जो सफ़र असांजे प्यारे भा माशूक सां गॾु ऐं मुंहिंजे भाईचे आसिफ शाहनवाज़ सां गॾु हीअ अणॼाण सफ़र जेके ॼाणे चुका आहियूं तो उन सफ़र में वञूं था पियासीं। सफ़र ॾाढो ख़ूबसूरत आहे, शाम जो पहर आहे। तव्हां महबूब भाइरनि भेनरनि अॿड़नि सां गॾु आहियूं। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे रब्बुल आलमीन। ऐं माशूक साहिबु सलाम कंदा सभई दोस्त भाइर ऐं हेॾा ते आसिफ साहिबु सलाम कंदो अथई। सो इन सलामनि जी सुरहाण सां गॾु ॾाढा साईं गॾु आहे ऐं हेॾा सफ़र बि वाह 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 मौसम ऐं ॻाढ़ाण वरी साईं हुनजी सिज जी जेको लहे पियो सिज न साईं उन जी ॾाढी प्यारी ॻाढ़ाण आहे। जेके बि दोस्त जितां जितां असां सां गॾु आहिनि उन्हनि सां सलाम सां गॾो गॾु उन्हनि लाइ दुआऊं तमामु घणियूं सही दुआऊं मौला पाक ख़ुशि रखेसि। सो ॿुधाए छॾियां थो अगरि जे पुछो पिया था त माशूक भाउ ऐं असांजे नंढड़े आसिफ भाउ रब्बुल आलमीन ख़ुशियूं हज़ारे नसीब करे सभिनी खे, बल्कि ऐं ईअं जो सभिनी खे पूरे जहान में जेके मोहबत कंदड़ आहिनि, जेके हिकु ॿिए लाइ चङाई सोचींदड़ आहिनि, जेके हिकु ॿिए लाइ मोहबतूं रखंदड़ आहिनि, मालिक उन्हनि जो ख़ैरु करे हिते हिंद अहिड़े सिंध जिते बि वसनि था इन पाकिस्तान में या उन लाइ ॿाहिरि सदाईं उहे आबाद हुजनि। वञूं था पियासीं हैदराबाद। हा वञूं पिया हैदराबाद ऐं पहिरीं अवल त तव्हांखे गाॾीअ जूं मुबारकूं, सुवारीअ सुठीअ जूं मुबारकूं सही। हा साईं नसीबनि वारे खे रब करी नसीब करे इहा भली ॻाल्हि आहे साईं। हा न साईं ॾिसो कुदरत वारे तरफ़ां हिकिड़ी हुन ते ॿियनि शयुनि ते किथे ज़कात बि अथव, किथे ॿियूं शयूं बि आहिनि। हा न साईं ईअं आहिनि न, पर सुवारीअ ते इहे वरी शयूं कोन्हनि, माना उहा छूट ॾिनल अथव पंहिंजे रब जे तरफ़ां बि त बाबा सुवारी। हा कोठड़ी घर जी अगरि जे ठाराए सवली सिधी वेहण जहिड़ी बि उन ते वेही रहंदो त भलो कमु आहे, पर सुवारी पहुचाइण वारी वरी भली हुजे। जीअं अॻे टाइम ते घोड़ो हूंदो हो, ऊठ हूंदो हो, ॿियूं खोड़ सारियूं। पर इहा ॻाल्हि राजेश कुमार साईं बिस्मिल्लाह सदके वञाव, अलाह ख़ुशि रखे रब्बुल आलमीन। सो सवारी सुठी बि हुजणु ज़रूरी आहे जेका तव्हांखे वक़्तु सिर तव्हांखे उन मंज़िल ताईं पहुचाए। त उन ते के टैक्स लागू कोन्हनि। शरई हिसाब सां बि ॿिया मज़हब जेके बि आहिनि दुनिया मंझि उहे उन्हनि मंझि बि हिननि ते छूट ॾिनल आहे। हाणे सवाइ आऊं चवंदुसि गवर्नमेंट ऑफ सिंध या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान या गवर्नमेंट ऑफ XYZ जेके बि मुल्क आहिनि इहे न साईं उहे टैक्स ज़रूरु पिया ॾिजो पंहिंजा टाइम ते वक़्त ते। सो राजा साईं बि गॾु आहे ऐं जोधपुर खां बि कुझु दोस्त गॾु आहिनि। महिरबानी साईं ऐं प्रभु साईं महिरबानी महिरबानी मौला तव्हांखे ख़ुशि रखे, भॻवानु तव्हांखे आबाद रखे। सदी ख़ुशि हुजो। खोड़ सारा दोस्त जन असां सां गॾु आहिनि हिन मोहबतुनि जे काफ़िले में। M.A. शर साहिबु हा साईं M.A. शर जो अस्सलाम वालेकुम जाली मदद कैसे हैं साईं, ॾाढी मज़े की बात आपने की है, बिल्कुलु चाक चङा भला जोड़ है साईं। हा साईं तमामु साईं ख़ुशि हुयो, सभिनी जो पुछे पियो साईं। ऐं कुंदन आहे, अख़्तर हुसैन वसाण आहे, ऐं अब्दुल नबी बि अथव। हा अब्दुल नबी बि अथव। हाणे अली रज़ा बाबा अॼु असां खां साईं या अॻु में निकिरी वियो या त पोइ हिते रहिजी वियो ईंदो ज़रूरु। हा पर हाणे अॼु कचहरी में हुजे हा न टड़काट हुजनि हा। सो बहरहाल मुमताज़ भाउ महिरबानी जरवार साहिबु आहे, अख़्तर हुसैन प्यारा काॾे था वञूं, वाजिबु आहे। हा साईं बिल्कुलु इहो टैक्स वाजिबु न। ॿियो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे जेका मूंखे पढ़ण में कान आई, उहा वाजिबु आहे। मिसाल ज़कात त वाजिबु आहे, सुवारीअ ते जेको आहे उहो भले तव्हां हिन में मुंहिंजी निशानदही कजो त जीअं ख़बर पवे। महिरबानी आहे तव्हांजी साईं। नमस्कार साईं नमस्कार महिरबानी। लजपत राय आहे उहो बि नमस्ते बि चवे ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त आहिनि, के सलाम के नमस्ते को ससरीली काल हाय हाय। हा साईं बिल्कुलु जाम आहिनि साईं। ऐं को राम राम वाह वाह साईं महिरबानियूं महिरबानियूं सभिनी खे महिरबानियूं साईं। कुमार पूरन जयपाल महिरबानी साईं। इहे रिपाड़ा अथव साईं जयपाल पूंडड़ पवहार। हा साईं इहे रिपाड़नि जे हिसाब सां सुञाणप वरी त बसि आहे सुञाणप। इन्हनि शयुनि में वरी को बि फ़र्क़ु फाराड़ न आहे साईं। मोहबत कंदड़ वारनि में को फ़र्क़ु हूंदो ई कोन्हे, पर इहे सुञाणप जे लाइ जीअं खितनि खे पाण चवंदा आहियूं जीअं सिंधड़ीअ में हलूं पिया हिन रस्तो सिंधड़ी जो न साईं। अब किथां पिया वियाऊं त साईं इहो दीन मोहम्मद जूने जे साहिब जे फार्म खां क्रॉस कयो, असद साहिब जूने जे साहिब वियाऊं। ऐं असद साहिब जी ॻाल्हि हुजे, शाहनवाज़ साहिब जो पुटु बि गॾु हुजे असां सां बैठियो आसिफ साहिबु ऐं त वॾे अदब सां सलाम छो त उन जा तालुकात ॾाढा ज़बरदस्त शाहनवाज़ जा मोहम्मद नवाज़ जा हा साईं ॾाढा सुठा रहिया। सो इहे सुठियूं जेके शख़्सियतूं तमामु भलियूं, अलाह साईं ख़ुशि रखे ऐं अलाह साईं
असद साहब खे जजी ॿार ॾे सुठे ख़ानदान सां सुठो माण्हू सही ऐं दीक्षित लारी बि आहे महिरबानी ऐं मामा नाने खे सलाम चइजो साईं हा साईं ऐं मुबारकूं ॾिजनि थियूं तव्हांखे दोस्तनि पारां नई सुवारीअ जूं साईं हा साईं नई सुवारीअ जूं वॾी महिरबानी साईं हा रब जा अहसाननि साईं मुंहिंजे मालिक जा अहसाननि परवरदिगार आलम सभिनी जूं जेके बि ज़रूरतूं आहिनि जाइज़ ज़रूरतूं मुंहिंजो मालिक महबूब सरवर कोन्हे नीली छत्री वारो क़बूल फरमाए उन्हनि खे पूरियूं करे इंसाफ़ अली बबन साईं महिरबानी इंसाफ़ साहब महिरबानी आहे लख थोरा तव्हांजी मोहबत जा नदीम वसाण साहब आहे ख़ैर प्रोग्राम ईअं न साईं उहो सलाम पियो चवे हा साईं नदीम साहब सलाम साईं महिरबानी साईं ऐं मूलचंद आहे साईं महिरबानी ऐं नदीम लख थोरा तव्हांजी मोहबतनि जा रब्बुल आलमीन आबाद रखे हा मिटनि जी साईं हा बिल्कुलु मिटनि जी दावत ॾी आहे सोने में हाज़िरी भरियूं हाज़िरी न भरियूं त इहो मज़ो न आहे पुछम हा पुछम माशूक साहब खां पुछो ख़बर भला वञण त थिए थो न त ॿ मज़ा वठूं नई सवारीअ जा बि मज़ा वठूं ऐं गॾो गॾु वरी पंहिंजो दावत ॾींहुं हाज़िरी बि लॻाराए अचूं उहो बि ज़रूरी आहे इंसाफ़ अली बबर साईं महिरबानी साईं या अली मदद पीर मौला अली मदद मौला पाक ख़ुशि रखे रब्बुल आलमीन साईं हाज़िर रब करीम करे आबाद जो नदीम वसाण साहब अल्लाह आपको भी खुश रखे और दोस्तों को भी महिरबानी साईं नदीम साईं महिरबानी ख़ैरपुर जो ख़ैर हुजे तव्हांजो ख़ैर हुजे समूरी सिंध जो ख़ैर हुजे समूरे पाकिस्तान जो ख़ैर हुजे साईं समूरे दुनिया में वसंदड़ प्यारनि जो ख़ैर हुजे साईं अल्लाह ख़ुशि रखे संजय राजा बि गॾु अथव साईं हा खोड़ सारा ही वसीदर जेको दोस्त आहिनि मीर वकार अली महर साहब हा साईं असांजो मीर वकार अली महर साईं बिस्मिल्लाह साईं हा हुनखे सलाम साईं रईस काशिफ ठही में बि आहे साईं रईस बिस्मिल्लाह आहे काशिफ साईं ऐं अलाह साईं हीउ दिलि जो रईस आहे साईं हा मोहबत जो रईस आहे इज़त जो रईस आहे ऐं रब करीम करे ख़ुशि हुजो साईं मोहबतूं सदाईं क़ाइमु हुजनि रब्बुल आलमीन हज़ारे ख़ुशियूं नसीब करे परवरदिगार साईं इहो भली ॻाल्हि आहे काशिफ साईं महिरबानी ऐं समूरनि दोस्तनि खे भाइरनि भेनरनि अमड़नि खे बि सलाम दुआउनि सां गॾु अलाह करे सदाईं ख़ुशि हुजो ऐं जेके बि ज़रूरतूं आहिनि अल्लाह साईं उहे पूरियूं करे मालिक महबूब जाइज़ ऐं जेके मरीज़ अस्पतालनि में आहिनि परवरदिगार उन्हनि खे सिहत ॾे मुंहिंजो रब करीम माना हासिल ॻाल्हि इहा बि कईसीं ग़ुलाम मुस्तफ़ा जूने जो साहिब साईं महिरबानी ग़ुलाम मुस्तफ़ा जेको मुस्तफ़ा जो ग़ुलाम उन जा ॿई जहान ठही विया सदके वञा साईं सुहिणे नाले तां अलाह करे ख़ुशि हुजो ग़ुलाम मुस्तफ़ा भाउ मोकिलायूं था कुझु देरि लाइ पोइ वरी इहे कॾहिं मोहबतनि जा काफ़िला आसिफ वसाण साहब महिरबानी गॾु आहे हा गॾु आहे माशूक साहब बि गॾु आहे वञूं पियासीं हैदराबाद बिल्कुलु सर हैदराबाद हाणे खणी ॻाल्हि करे था छॾियूं हैदराबाद आहे वॾे जान मोहम्मद वसाण उन जे सॾ ते हा उन जी दावत आहे हाज़िरी गाॾियूं पोइ वरी जोधा अचूं ऐं इहे कचहरियूं ऐं इहे पुर लुत्फ़ हवाऊं जेके कटियारीअ जूं हाज़िर अलाह ख़ुशि रखे तव्हां समूरनि दोस्तनि ॿाहिरनि भेनरनि अॿड़ियुनि खे रब करीम आबाद रखे हाज़िर हाजी साहिब बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मगरिब मुंहिंजे ख़्याल में या त पढ़ण जूं तयारियूं आहिनि या त पढ़ो पिया था हाज़िर अल्लाह ख़ुशि रखे रब्बुल आलमीन महिरबानी समूरनि दोस्तनि जी भाइरनि भेनरनि जी अमड़ियुनि जी हिते तोड़े जेके ॿाहिरि वसंदा अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे